दोस्तों अॼु जो उनवान आहे असांजो जानवरनि बाबति ॼाण। छा तव्हांखे ख़बर आहे दुनिया में अहिड़ा बि जानवर आहिनि जंहिं जूं ख़ासियतूं इंसाननि खे हैरान करे छॾनि थियूं। हिन वीडियो में अचो त ॾिसूं कुदरत जा अजीब ऐं हैरत अंगेज़ जानवर। सभ खां पहिरें नंबर ते आहे हाथी। हाथी दुनिया जो सभ खां होशियारु ज़मीनी जानवर आहे। हाथी पंहिंजनि दोस्तनि ऐं पंहिंजे ख़ानदान खे कॾहिं बि न विसारींदा आहिनि। जॾहिं को हाथी मरी वञे थो ॿिया हाथी उते उन जे चौधारी उदास ऐं मायूस थी वञनि था। उन खां पोइ आहे ऑक्टोपस। ऑक्टोपस वटि 3 दिलियूं ऐं उन जी रतु नीरे कलर जी हूंदी आहे। उहे पंहिंजो रंग ऐं शिकिल बि बदिलाए सघनि था त जीअं हू पंहिंजे दुश्मननि खां बची सघनि। दोस्तों उन खां पोइ आहे पेंगुइन। पेंगुइन पखी आहे पर उहो उॾामी नथो सघे। जॾहिं पाणीअ में तरे थो त अहिड़ी रफ़्तार में का मछी उन खां क्रॉस नथी करे सघे। उन खां पोइ आहे दोस्तों जिराफ़। जिराफ़ जी ॻिची हर जानवर खां डिघी हूंदी आहे ऐं उन जी ॻिचीअ में 7 हॾियूं थियनि थियूं। उन खां पोइ आहे शार्क। शार्क दुनिया जो सभ खां पुराणो शिकार कंदड़ जानवर आहे। इहो 400 मिलियन सालनि खां बि वधीक अरसे खां मौजूदु आहे। दोस्तों उन खां पोइ आहे तोतो। तोतो रुॻो आवाज़ न पर लफ़्ज़ बि यादि करे सघे थो। के तोता 100 खां बि वधीक लफ़्ज़ सुञाणे ऐं वरजाए सघनि था ऐं इहो पखियुनि में सभ खां ख़ूबसूरत पखी मञियो वेंदो आहे। फितरत में हर जानवर वटि का न का ख़ासियत आहे जेका उनखे मुनफ़रद बणाए थी। दोस्तों वधीक ॼाण भरिया वीडियोज़ लाइ असांखे फॉलो ज़रूरु कंदा।